सकरण मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मूजिब शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं सूफ़ी अज़म ते पहिरीं सिंधी मुसलमान नियाणी डॉक्टर दुरेश वाट सैयद जंहिं PhD करे डॉक्टरेट जी डिग्री हासिल कई तंहिं खे संदसि जनम ॾियार जे मौक़े ते संदसि कयल ख़िदमतुनि एवज़ भेटा पेश करण लाइ सिम्स स्कूल मजीद कीरियो में डॉक्टर दुरेश वाट सैयद एवॉर्ड जे नाले सां तक़रीब मुनक़द कई वई, जंहिं में मुख़्तलिफ़ शोबनि में नुमाया कारकर्दगी हासिल कंदड़ नियाणियुनि खे एवॉर्ड ॾिना विया, जिन में डॉक्टर पिरह मुजीब सिंधी, शैनीला अंसारी ऐं शैला खोसो शामिल हुयूं। एवॉर्ड में महिमान ख़ास तौर शिरकत कंदड़ मैडम मुख्तियार नाज़ धारे जो ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर दुरेश वाट सैयद हिकु रोल मॉडल आहे, जेकॾहिं असीं उनखे फॉलो कयूं त मंज़िलूं माणे सघूं था। हुन चयो त सिम्स स्कूल जे ॿारनि जो टैलेंट ॾिसी चई सघिजे थो त हिन जो स्टाफ ऐं इंतिज़ामिया केतिरे क़ाबिल आहे। उनखां अॻु सिम्स जी डायरेक्टर मैडम तबसुम खोसो आयल महिमाननि खे आजाणो पेश करे प्रोग्राम जो मक़सदु ॿुधाईंदे चयो त डॉक्टर दुरेश वाट सैयद सिंध जी उहा अज़ीम नियाणी हुई जंहिं दुनिया जूं सभु रुकावटूं तोड़े उन दौर में तालीम हासिल कई जंहिं वक़्त में नियाणी जी तालीम ख़ासि करे सादात घराणे जी नियाणी लाइ अञा वधीक ॾुखी हुई, पर साईं GM सईद जी सोच हुई जंहिं पंहिंजी नियाणी खे तालीम हासिल करण लाइ विलायत मोकिले हिकु मिसाल क़ाइमु कयो। एवॉर्ड तक़रीब दौरान सिम्स स्कूल जी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि क़ौमी शौवरी ऐं तालीमी गीतनि ते टेबलोस पेश करे दाद वसूल कयो। प्रोग्राम जी अलॻि सुञाणप इहा रही जो समूरे प्रोग्राम जी कार्रवाई सिम्स स्कूल जे ॿारनि हलाई, जिन प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया। प्रोग्राम में डॉक्टर ज़िया शाह, प्रोफेसर इनाम भट्टी, मीर मोहम्मद कीरियो, मुजीब माची, तुनीजा सुरियो, यासीन थेबो, अहमद नवाज़ डाहिरी, काज़ी जावेद सनाई, ग़ुलाम नबी मल्हा ऐं डॉक्टर दुआ नाज़ धारे जो समेत ॿिया महिमान शरीक हुआ।